नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। इन वक्त के मेयर मां खबर ॾींदड़ मेयर लॻ प्यार जो पणू कंदड़ जोड़ो नसीम ऐं रियान चांडियो तहफ़ुज़ लाइ एहतिजाज। रियान चांडियो सां प्यार जी शादी कई है। घर जा भाती गुलाम रसूल ऐं जलालुद्दीन चांडियो जान जा वेरी बणिजी विया आहिनि। तहफ़ुज़ लाइ परेशान आहियूं। मुंहिंजे मुड़ुस रियान ऐं सोहरे अब्दुल गफ़ार चांडियो मथां अगवा जो कूड़ो केस दाख़िल करायो वियो आहे, जंहिं में का बि सदाकत न आहे। हिन चयो त सठी कंबर थाणे जो SHO ऐं पुलिस एहलकार इसरार चांडियो घर भातियुनि सां दुर बणियल आहे। वाक़े जो IG सिंध DIG लाड़काणू SSP कंबर शदात कोर नोटिस वठी मूंखे ऐं मुंहिंजे मुड़ुस खे तहफ़ुज़ फराहम कयो वञे। नसीम सां हुन का सांगड़ कोर्ट में कयो आहे। असांखे ससु सहुरे जेको आहे वेरी बणिजी विया आहिनि। ऐं तव्हां किथां जा रहवासी हो? असां बुटी लश्कर खान जा रहवासी। अच्छा, हाणे तव्हां छा चवणु आहे? असां चवणु आहे DIG लाड़काणे खां कंबर SSP खां घुर था कयूं त तहफ़ुज़ फराहम कयो वञे। असांजे मथां कूड़ा केस दाख़िल थिया आहिनि, उहे ख़तमु कया वञनि। केस तव्हांजे मथां केरु दाख़िल करायो? ससु असांजी जेको सोरो आहे हुन केस दाख़िल। उहे किथां जा रहवासी आहिनि? उहे कंबर खां रहवासी आहिनि। कंबर जा आहिनि? उहे केरु ज़ात जा? उहे ज़ात चांडिया आहिनि। अच्छा, उहे ज़ात जा चांडिया आहिनि। हाणे तव्हांजो मुतालबो छा आहे? त असांजो मुतालबो आहे DIG लाड़काणे खां कंबर SSP खां घुर था कयूं त तहफ़ुज़ फराहम कयो वञे। जेके बि उहे पोइ ख़तमु कया वञनि। कूड़ा केस आहिनि, निकाह कयो आहे कोर्ट में, उन खां पोइ बि FIR कटियूं उन छो कटियूं? कूड़ा केस ख़त्म किया वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।